नाज़रीन, उमरकोट ज़िले में उरुड़ी वबाई शक्ल अख्तियार करे वही केतिराई मासूम ॿारड़ा अस्पतालुनि में दाख़िल आहिनि। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेरा टीवी जो रिपोर्टर इलियास थरी। जी इलियास, छा तफ़सील आहिनि? जी, उमरकोट में उरुड़ी जी बीमारी ख़तरनाक हद ताईं तेज़ीअ सां वधणु शुरू थी वई आहे। हिन वक़्तु उमरकोट जी सिविल अस्पताल में 8 मासूम ॿारड़ा उरुड़ी जे विगे अस्पताल दाख़िल कया विया आहिनि, जिन में माहीन, गौरी, नूरा, कृष्णा ऐं ॿिया ॿारड़ा शामिल आहिनि। जॾहिं त ज़िले इंतज़ामिया उमरकोट ऐं सिहत खाते जे अंगनि अखरनि मूजिबि हेल ताईं जेके बि केस मुख़्तलिफ़ अस्पतालनि में रजिस्टर थिया आहिनि, उन्हनि जूं टेस्टूं कयूं वियूं आहिनि, जिन मां 20 खां वधीक केस जेके उहे पॉज़िटिव आहिनि, जिन जी तस्दीक थी आहे त उहे उरुड़ी में मुब्तला आहिनि। जॾहिं त उमरकोट ज़िले जे तालुके सामारो, पिथोरो, कुनरी ऐं उमरकोट समेत मुख़्तलिफ़ सरकारी अस्पतालनि में, तालुके अस्पतालनि ऐं रूरल हेल्थ सेंटरनि में उरुड़ी जे ॿारड़नि जो ई तेज़ीअ सां जेको अचण जो सिलसिलो शुरू आहे ऐं हुकूमती सतह ते सिहत खाते पारां इन हवाले सां तकड़ा उपाउ वठण जी कोशिश कई पई वञे त जीअं उरुड़ी जे वबाई बीमारी ते कंट्रोल आणे सघिजे। जी इलियास, तव्हांजी महिरबानी।